दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पापनगर जो बहितरीनु रिव्यू। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदव त जेको आहे अचण वारा जेका एपिसोड आहिनि इन्हनि में मल्हार खे जॾहिं हाणे ख़बर पवंदी राबेल जे बारे में, उहो पहिरियों त एॾो गुस्सो कंदो, लेकिन उन खे नूरल ऐं उनजा घर वारा रोकींदा। नूरल इहा ई ॻाल्हि कंदो, ॾिस तूं छा सम्झे थो त बलाज ख़ान ज़बरदस्ती कई हूंदी राबेल सां? न ईअं नथो थी सघे। इहा छोकिरी ॿधियलु हुई तॾहिं बलाज ख़ान हिन सां शादी करण जी कोशिशि कई आहे, ऐं इहा छोकिरी तोसां कॾहिं बि न ठहंदी। इहा हुई बलाज ख़ान जी। ऐं मल्हार खे नूरल मतिलबु वॾियूं पटियूं पढ़ाईंदो, ऐं एतिरियूं पटियूं पढ़ाईंदो त मल्हार उनजी ॻाल्हि हिकु बि न मञंदो। मल्हार कंदो न, ईअं थी नथो सघे, सुवाल ई पैदा कोन्हे। बाबा जेका ॻाल्हि तूं करें थो इहा ग़लति ॻाल्हि करें थो, अहिड़ी राबेल आहे कान। ऐं हिक ॿिए ते मतिलबु इल्ज़ाम हणण वारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि इहे VIP कमु किटली थियण वारो आहे। घुराए जेकी बलाज ख़ान कोशिशि कई आहे। ऐं दोस्तों अॻिते पोइ जीअं जीअं हाणे ड्रामो वधंदो तीअं ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि, बहितरीनु मां बहितरीनु सीन अचण वारा आहिनि। ऐं तव्हांखे काफ़ी शयूं ॾिसण वटां मिलंदियूं, जंहिंमें ड्रामे में हाणे कोई चेंजिंग बि ॾेखारी वेंदी। ऐं होलां दोस्तों हिकु मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मल्हार जॾहिं बि पंहिंजो एक्शन ॾेखारींदो त हाणे सुठे नमूने सां ॾेखारींदो। बाक़ी लल्लू पंजू वारा कमु कोन कंदो। लल्लू पंजू वारा कमु पहिरियां खोड़ कया अथई। असांखे ॾींदा इजाज़त, शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल खे दोस्तों ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे हर वक़्तु सुठी अपडेट्स मिलंदी रहंदी।